बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकब न्यूज़ जे प्रोग्राम ख़बर खां हक़ीक़त ताईं में हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियां सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो फॉर्मेट कुझु हिन रीति आहे त असां जेके मौजूदा ख़बरूं आहिनि उन्हनि ख़बरुनि मां कंहिं ख़बर खे फोकस करे ऐं उनखां पोइ उनजी हक़ीक़त ॼाणण जी कोशिशि कंदासीं। 23 मार्च 2020 ते हुकूमत सिंध तरफ़ां जेको लॉकडाउन जो ऐलान थियो, उन ऐलान खां बाद में ॾींहं ॿिनि जे अंदरि माण्हुनि अमल करणु शुरू कयो ऐं लॉकडाउन जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो, माण्हुनि उन ते अमल दरआमद कयो। पर हर वक़्तु इहा मीडिया जे थ्रू इहो हिकिड़ो इशू पियो पैदा थिए त माण्हुनि खे घरनि में कीअं रखिजे, माण्हुनि खे कीअं आमादा कजे त घरनि में रहनि। हाणे मसइलो इहो आहे त माण्हू घरनि में रहनि त सही, पर घरनि में रहण खां पोइ उहे माण्हू जिन जो गुज़र सफ़र ॾिहाड़ी मज़दूरी ते आहे, उहे माण्हू घरनि में त वेहिजी विया, पर उहे घरनि में वेहण खां पोइ पंहिंजो गुज़र सफ़र, पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कीअं कनि। इन सूरत हाल ते असांजो अॼु महिमान आहे साईं साजिद जमाल सूमरो साहिबु। साजिद जमाल खां असां इहा ॼाणण जी कोशिशि कंदासीं त तव्हांजा अंग अखर कहिड़ा आहिनि। जेकॾहिं माण्हू घणा परसेंट अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजे घरनि में वेहिजी विया, उनखां बाद में उन्हनि जो जेका ज़रूरियात ज़िंदगी आहे, जेको उहे पंहिंजे पेट जी बाहि उझाए सघनि, उहो केतिरी ज़रूरत आहे ऐं उन ज़रूरत जे पेश नज़र हुकूमत जी तरफ़ां जेके ऐलान थियल आहिनि उन्हनि ऐलाननि में उन्हनि माण्हुनि खे केतिरो रिलीफ मिली सघे थो। जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी साईं ज़मीर आलम साहब। हीउ जेको लॉकडाउन थियो 23 मार्च ते गवर्नमेंट अनाउंस कयो, सिंध हुकूमत चयो त मुकमिल तौरु माण्हू घरनि में बंदि रहनि ऐं माण्हुनि उनखे लबैक चयो। कुझु परसेंट माण्हू अहिड़ा हुआ जंहिं उनखे नज़रअंदाज़ कयो, लेकिन उनजे बावजूद बि कुझु माण्हुनि उनखे मुकमिल तौरु उन तरीक़े सां वरितो। उनखे हिकु ॾींहुं गुज़रियो, ॿ ॾींहं गुज़रिया, गवर्नमेंट जा जेके माण्हुनि खे आसरा हुया त असां तव्हांखे प्रोवाइड कंदासीं खाधे पीते जो सामान या जेके फैसिलिटेशन ॾींदासीं तो तव्हांखे। पर जॾहिं उहे माण्हुनि खे 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं 6 ॾींहं गुज़रिया त हाणे माण्हू उहो जेको घर में वेठो हुयो हुकूमत जे इमदाद जे आसरे में, उन्हनि ॾिठो त कुझु बि न आहे ऐं उन्हनि जा घर जेके आहिनि मुकमिल तौरु उन्हनि जा चुल्हा उझामी चुका हुया। उहे मजबूरनि हाणे किरोना खे बि इग्नोर करे छॾियो अथऊं, पुलिस जे रवैये खे बि इग्नोर करे छॾियो अथऊं, सोसाइटी जे रवैये खे बि इग्नोर कयो अथऊं। उहे माण्हू हाणे आहिस्ते आहिस्ते रोडनि ते अचनि था। उनमें तव्हां ॾिठा हूंदा हाणे त अॻे जे मुक़ाबले में रक्षा रोडनि ते वधीक अची विया आहिनि, गॾे गॾे जा सामान जेके ढोईंदा आहिनि उहे वधीक अची विया आहिनि ऐं आम माण्हू जेको मज़दूर आहे उहो बि रोडनि ते अचे थो ऐं उहे माण्हू वधीक तरीक़े सां निकिरी आया आहिनि। इन जे करे ई गवर्नमेंट वरी हिकिड़ो ॿियो स्टेप खयो आहे त बाबा दुकान जेके आहिनि उहे माण्हू घुमनि फिरनि था, दुकाननि ते अचनि था वञनि था। इन जे लाइ दुकान हाणे तव्हां अॻे 12 कलाक खुलियल हुया, हाणे दुकान 9 कलाक खुलियल हूंदा, 3 कलाक उनजो वक़्तु रिड्यूस करे छॾियो अथऊं। इन जे हालांकि गवर्नमेंट खे सोचणु इहो घुरिजे त माण्हुनि खे असां फैसिलिटेट जॾहिं कंदासीं घरनि में त उहो माण्हू ॿाहिरि न निकिरंदो। हाणे इन तरफ़ ध्यानु ॾे हुकूमत, न कि इन तरफ़ त असां कर्फ्यू हणंदासीं या वरी असां माण्हुनि खे डंडे जे ज़ोर ते घर बंदि कंदासीं। असांजे साम्हूं ॿियनि मुल्कनि जो मिसाल आहे त उन्हनि मुल्कनि जॾहिं लॉकडाउन जो ऐलान कयो त माण्हू पंहिंजे घरनि में महदूद थी विया। घरनि में महदूद खां पोइ उन्हनि जी हुकूमतुनि पंहिंजे अवाम खे मुकमिल तरीक़े सां फैसिलिटेट कयो। हाणे हिन पोज़ीशन में असांजे माण्हुनि खे जेकॾहिं खाद खुराक जूं शयूं घर वेठे मिलनि हा त माण्हू शायदि लॉकडाउन खे अञा वधीक कामयाबु कनि हा। हुकूमत सिंध जे तरफ़ां ऐलान त थिया आहिनि त माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे, असांजे डिप्टी कमिश्नर खे जेको आहे त फंड्स जेको अलॉट कया विया आहिनि। हाणे इहे फंड्स जेके माण्हुनि खे कहिड़े तरीक़े सां तव्हां सम्झो डिस्ट्रीब्यूट थींदा? सभ खां पहिरियों त असांखे तव्हां इहो ॿुधायो त असांजे ज़िले जी पॉपुलेशन कुल केतिरी आहे, उन में घणा परसेंट अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिन वक़्तु फ़ाक़ा कशी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि? जीअं त सर असांजी डिस्ट्रिक्ट जी जेकी पॉपुलेशन आहे उहा हिन वक़्तु 12 लख रुपयो आहे। इहे गवर्नमेंट जा फैक्ट फिगर आहिनि जेके तव्हांखे गूगल ते मिली सघनि था। असांजे गवर्नमेंट जी जेकी पॉपुलेशन जेकी डिस्ट्रिक्ट जी पॉपुलेशन आहे उहा 12 लख आहे ऐं गवर्नमेंट जा ई फैक्ट फिगर आहिनि त असां वटि 40% माण्हू जेके आहिनि उहे अंडर पॉवर्टी लाइन, माना गुरबत जी लाइन खां हेठि ज़िंदगी गुज़ारनि था। 40% माण्हुनि खे गवर्नमेंट खे फैसिलिटेट करिणो आहे ऐं उहे 40% माण्हू जेके आहिनि अगरि उन्हनि खे घरनि ताईं तव्हां उन्हनि खे फैसिलिटेट न कयो त उहे माण्हू
मजबूरन रोडनि ते ईंदा ऐं उन्हनि खे कोई रोके नथो सघे। हाणे जेके 40% माण्हू आहिनि, इहो तव्हां इहो ॿुधायो त हुकूमत सिंध जेके ऐलान कयो आहे माण्हुनि खे 2 करोड़ रुपया ज़िले खे मिलंदा, उहे ज़िले जा मिलियल 2 करोड़ रुपया जेकॾहिं अवाम में विराइजनि, तव्हां थोरी असांखे थोरी कैलकुलेशन त करे ॿुधायो त इहे पर हेड केतिरा पैसा था माण्हू खे मिलनि। बिल्कुलु, असांजे सॼी सिंध में हर हिकु डिप्टी कमिश्नर जे अकाउंट में गवर्नमेंट ऑफ सिंध 2 करोड़ रुपयो मोकिलियो आहे। पहिरियों इहो ॿुधण में आयो त इहे जेके हुया जेके सेफ्टी इक्विपमेंट्स में यूज़ थींदा, साबुण में, सैनिटाइज़र्स में, डेटोल में, या जेके ॿिए शयूं जेके सेफ्टी, पर हुननि ॾिठो त असां माण्हुनि खे खाधो पीते लाइ माण्हू परेशान न पहुचाए सघियाऊं, त हुननि 2 करोड़ रुपया उते यूटिलाइज़ करण जो फ़ैसिलो कयो आहे त इहे माण्हुनि खे राशन ॾींदासीं। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि दिलचस्प ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त असांजे डिस्ट्रिक्ट जी पॉपुलेशन आहे 12 लख। हाणे तव्हां उनजो 40% कढंदव, जॾहिं 12 लख जो तव्हां 40% कढंदव, जेके गुरबत जी लकीर खां हेठि माण्हू आहिनि त उहे थियनि था 4,80,000। हाणे 4,80,000 अहिड़ा असांजे डिस्ट्रिक्ट में माण्हू आहिनि जेके गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारनि था। हाणे पैसा असां वटि आया आहिनि 2 करोड़ रुपयो। 2 करोड़ रुपये खे जॾहिं असां 4,80,000 माण्हुनि में विरहाईंदासीं त उहा पैसा थियनि था वञी 41.66 पैसो पर हेड। हाणे 41.66 पैसो पर हेड कहिड़े मैकेनिज़म सां गवर्नमेंट विरहाईंदी, कीअं माण्हुनि खे ॾींदी, ऐं उन मां 41.66 पैसे में माण्हू छा पंहिंजा चुल्हा ॿारे सघे थो, उन मां हेल्थ जी फैसिलिटीज़ करे सघे थो या छा वठी सघे थो, मुंहिंजी सम्झ खां इहा ॻाल्हि ॿाहिरि आहे। तमामु दिलचस्प तव्हां अंग अखर ॾिना। 41 रुपया 66 पैसा इन्हनि मां छा थो मिली सघे, जॾहिं त खंड जो किलो बि 70-80 रुपए खां बि वधीक मिले थो, खीर जो किलो 100 रुपया आहे, अटो जेको आहे त 60 रुपया किलो थो विकामिजे। इन्हनि 40 रुपयनि मां माण्हू छा हासिलु कंदो, या इहो जेकॾहिं माण्हुनि खे अगरि फंड्स माना डिस्ट्रीब्यूट थींदा त इहे फंड्स तव्हां सम्झो था त इन्हनि मां घणनि ॾींहंनि जो राशन जेकॾहिं मजमूई तौर ते को पैसा मिलनि था। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे, तव्हां अॻु में तव्हां इहो बि असांखे ॿुधायो त इहे फंड्स छा माण्हुनि खे जेको आहे त मेरिट ते मिली सघंदा। हाणे इहो चई नथो सघिजे, छो जो करे हिन वक़्तु असां उहे अञा शुरू न थिया आहिनि त असां उन ते सिस्टम ते तनक़ीद कयूं त इहे माण्हुनि खे मेरिट ते मिलंदा या न मिलंदा। बहरहाल हिकिड़ो मैकेनिज़म आहे जेको गवर्नमेंट अनाउंस अञा ताईं न करे सघी आहे, जे असां वटि फार्मूला आहिनि जेके अॻे माज़ी में थींदा आया आहिनि। त अॻे हाणे जे डिप्टी कमिश्नर जे अकाउंट में आया त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहे पैसा फिरंदा ADCs ॾे, पोइ ACs ॾे फिरंदा, पोइ मुख़्तियारकार ॾे फिरंदा, पोइ तपेदार ॾे फिरंदा, पोइ कोटवार ॾे फिरंदा, पोइ इहे अवाम ताईं ईंदा। या वरी ॿिए पहलू खां वठिजे, अवामी नुमाइंदगान डिस्ट्रिक्ट नाज़िम वटि ईंदा, पोइ ईंदा UC नाज़िम वटि ईंदा, या म्यूनसिपल चेयरमैन वटि ईंदा, पोइ काउंसलर वटि ईंदा, उनखां फ्री अवाम ॾे ईंदा पैसा। हाणे इहो 41.66 पैसो रन करे एॾे स्पीड ब्रेकर्स खां पोइ अवाम ताईं पुॼंदो, पोइ हाणे इहो केतिरे ताईं पुॼी सघे थो 41.66 पैसो, उनमें घटि थिए थी वाह थिए थी, इहो वक़्तु ॿुधाईंदो ऐं सभिनि खे ख़बर पइजी वेंदी त केतिरे लेवल ताईं माण्हुनि खे इहे पैसा मिलनि था, शफ़ाफ़ियत सां मिलनि था, या उन्हनि में का विच में जेके उन ब्रेकर्स अचनि था उते उनमें किथे लैप्स अचे थो। हिते सुवाल इहो पैदा थिए थो त सिंध में सरकारी जेका पार्टी आहे, सरकारी पार्टी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी। पीपल्स पार्टी सरकारी जेको आहे पार्टी असांजी, त इन में ज़ाहिर ॻाल्हि आहे त पंहिंजनि पार्टी जे वर्करनि खे वोटर्स खे जेको आहे त वधीक सपोर्ट कयो वेंदो। हिन वक़्तु ॾुख जी सूरत हाल आहे, पैनिक कंडीशन आहे, कोरोना जे करे माण्हू हर माण्हू मुतासिर आहे, उहो भले उनजो सियासी वाबस्तगी कंहिं बि पार्टी सां हुजे, माण्हू त हर माण्हू मुतासिर थियो आहे। पर हाणे असांखे इहो इतला आहिनि त इहे जेके लिस्टूं तयारु थियनि थियूं कुझु बिरादरी जी बुनियादुनि ते, कुझु जेको आहे त पंहिंजनि जेके फेवर मिलियल हुई, जेके उनजा वोटर्स हुया उन्हनि ताईं, अगरि इन तरीक़े सां इहा डिस्ट्रीब्यूशन थी त सम्झो था त कहिड़ी सूरत हाल पैदा थींदी। बेसिकली सर हाणे वक़्तु अहिड़ो आहे, हिन वक़्तु इंटरनेशनल लेवल ते असांखे हिन घटि में घटि हिन पैसनि ते या हिन फंड्स ते सियासत न करणु घुरिजे। हीअ हिकिड़ी नोबल काज़ लाइ अचनि था, उन्हनि खे प्योर जेके माण्हू आहिनि या जेके बि माण्हू लिस्टूं ठाहिनि था, जेके ठाहिनि था, उन्हनि खे घुरिजे त उहे प्योर जेके आहे मेरिट जी बुनियाद ते इहे ॾियनि। बाक़ी माज़ी जा जेके बि तजुर्बा असांखे ॿुधाइनि था, उन्हनि में इहे शयूं वाज़े रहियूं आहिनि त पाणी मिड़ई लाही ॾे वहंदो आहे,
जिथे लाही हूंदी आहे ऐं जंहिं माण्हू जा जिथे फेवर हूंदी आहे, जंहिंखे जिथे या जंहिंजा जिथे मुफ़ाद हूंदा आहिनि उते उहे वधीक इस्तेमालु थींदा आहिनि पैसा। बहरहाल हाणे ईअं अञा असांखे कोशिशि करणु घुरिजे त घटि में घटि हीउ जेको ॾुखियो वक़्तु आहे पूरी दुनिया ते, उन में असांखे घटि में घटि इन ते महिनत करणु घुरिजे ऐं इनखे असांखे सियासत न करणु घुरिजे। असांखे ग़रीब माण्हुनि खे राशन पहुचाइणु, उन्हनि जी ज़रूरियात ज़िंदगियूं पूरियूं करण ते सियासत न करणु घुरिजे, छाकाणि त हिन वक़्तु हर माण्हू हिकु जहिड़ो पूरो बराबरि जो हक़दारु आहे। ऐं हिन प्रोग्राम जे थ्रू हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि असां मुखियर हज़रात खे जेको आहे त अर्ज़ु रखंदासीं त हिन वक़्तु ज़रूरत जी घड़ी में वधि कंट्रीब्यूट कनि, जीअं ॿियनि शहरनि में या दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि ईअं थियो आहे त जेके सरहदी वारा माण्हू आहिनि उन्हनि ग़रीबनि जी हर हाल में मदद कई आहे। ताज़ो चाइना मां जेको जैक मा अली बाबा ग्रुप जो जेको मालिक आहे उन असांखे जेके मदद फ़राहम कई आहे, उनजो मिसाल वठिजे, उहे त ग़ैर मुस्लिम हुया, पाड़ेसरी मुल्क जी हैसियत सां असांखे मदद कई। त असांजे पंहिंजे शहर में बि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी अहिड़ा साहिब हैसियत माण्हू आहिनि जिन खे घुरिजे त सियासतदाननि जो या हुकूमत जो इंतज़ारु करणु बजाए अॻिते अची करे जेको आहे त ग़रीबनि जी मदद कनि ऐं उन्हनि लाइ के जोगा बंदोबस्तु कनि। छाकाणि त बुख जॾहिं शुरू थींदी आहे त पोइ बुख तहज़ीब जा जेके बि आसार हूंदा आहिनि उहा मिटाए छॾींदी आहे। असांखे उन वक़्त खां अॻु में अहिड़ा क़दम खणणु घुरिजनि जो माण्हुनि खे असां चङी तरह सुकून सां उनखे सहूलियत मुहैया करे सघूं। किथे ईअं न थिए जो इहे माण्हू बुख खां, पंहिंजी बदहालीअ खां मजबूर थी करे के ॿाहिरि निकिरी अचनि त पोइ असांजी हुकूमतुनि जो कयल लॉकडाउन जूं जेके कोशिशूं आहिनि, जेके नतीजा हासिलु करणु चाहियूं था, असांखे उन्हनि नतीजनि में उनजे बजाए ख़राबु नतीजा अची सघनि था। सो आवाम खे बि घुरिजे त इंतज़ारु बि कनि, पर वसंदी वारनि ऐं हुकूमत जे आला अमलदारनि खे, सियासी रहनुमाउनि खे इहो अर्ज़ु आहे त जेतिरो जल्दी थी सघे जैकबाबा शहर, पूरे ज़िले जैकबाबा जे आवाम जे लाइ अहिड़ा के जोगा उपाउ खणनि जंहिंसां हीअ परेशानी या हीअ जेका टेंशन वारी सूरत हाल आहे उहा ख़तमु थिए। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़। वॾी महिरबानी अव्हांजी।